कान हाणे तव्हां भलो साईं घुरायो हुन ते ॿई धुरियूं हथ रखी करे कसम खणो पोइ तव्हां असांजी छोकिरी असांखे वापसि कयो। जंहिं एतबार ॾियण जी ॻाल्हि कई सम्झो तो हुन एतबार ॾेई छॾियो। मुंहिंजो त इहो ई मान इहो भरोसो आहे त पोइ अतीअ खे घुरायो त असां हुनखे वठी वञूं। जॾहिं त छोकिरी तव्हां सां हलण लाइ राज़ी पोइ हुनखे ज़बरदस्ती वठी अची असांजे हवाले कयो। तव्हांखे त ख़बर आहे त मां कंहिंसां बि ज़ोर ज़बरदस्ती न। पोइ असां हिते बि हरू भरू ॻियाड़ी छो हणूं? अचण वक़्तु ई चवे हा त छोकिरी राज़ी न आहे, उहा तव्हांजे हवाले न कंदुसि, तव्हां वापसि रवाना थियो त असां पंहिंजे घर में ॿिनि पहरनि जी मानी खाई छॾियूं। राति छोकिरी तव्हांजे हवाले कंदुसि छो त मूंखे कुझु वक़्तु घुर्जे छोकिरी खे मुतमइन करणु। इहा आख़िरी ॻाल्हि आहे या वरी असां शाम जो अचूं त तव्हां साॻियूं ई मुरलियूं वॼायो? पर हाणे असां तुंहिंजियूं मुरलियूं इहे कोन ॿुधंदासीं। तोखे छोकिरी असांखे हर हाल में वापसि करणी पवंदी। जेकॾहिं तव्हांखे मुंहिंजे मथां भरोसो आहे त मां वाइदो थो कयां त राति छोकिरी तव्हांजे हवाले कंदुसि। सोट मुंहिंजे साम्हूं दिलि जी का बि ॻाल्हि कोन कंदो। तव्हां ई हुन खां राज़ वठण जी कोशिश कयो त आख़िर हुन जी दिलि ऐं दिमाग़ में छा थो वहे वापरे। अदा सोट खे खोलण ॾाढो ॾुखियो कमु आहे। अदा सौट बि तो जीअं बीठल पाणी आहे, उनजे दिलि जा राज़ मालूम करणु तमामु ॾुखियो कमु आहे। वो तव्हांजे अॻियां पकाई त करे थो, बाक़ी शाहनवाज़ खान जहिड़ा माण्हू जॾहिं हुनजे मथे ते हथ था फेरनि न त हू थाली में वांगुरु समूरो खीर लाहे बीह थो रहे। एतिरो कुझु थी वञण खां बाद हू बि तव्हां सां सलाह नाहे कंदो? जेकॾहिं मुंहिंजी सलाह ते हले हा त असां एतिरा ॾींहं ॾुखिया कोन ॾिसूं हा। अदा पोइ सौट खे हुनजी हालत छॾे ॾियो। भेण उहो असांजे खानदान जो हिसो आहे। जॾहिं बि का हुनखे तकलीफ़ थींदी आहे न त उहो ईज़ा असां बि महसूस कंदा आहियूं। पोइ हाणे तूं ई ॿुधा भेण त हुनखे हुनजे हाल ते कीअं छॾे ॾियां? सोडल जे सिर जे मथां तुंहिंजे करे हथ रखणो थो पए। हिन वक़्तु सोडल सां मुंहिंजा सभई रिश्ता ख़तम थी चुका आहिनि। मुंहिंजे करे तव्हां सोडल खे एॾो मान न ॾियो जो अदा खे मजबूर थी करे सोडल जे अॻियां झुकणो पवे। मुंहिंजी भेण भली इंसान पहाड़ वांगुरु पको छो न हुजे, पर रिश्ता अहिड़ी शइ आहे जेके इंसान खे झुकाए विझंदा आहिनि। हा मुराद पंहिंजे सिर मथां दुख सूर बर्दाश्त करे सघंदो आहे, जॾहिं के प्यारे जे मथां तकलीफ़ ईंदी आहे न उहो बर्दाश्त नाहे करे सघंदो। कुंज तोखे उन तरफ़ वञणो पवंदो छो जो मां उन सां वाइदो करे चुको आहियां ऐं तोखे त ख़बर आहे त मां वाइदे खिलाफ़ी कॾहिं बि न आहियां कंदो। मंसूर खान पर मूंसां बि त तुंहिंजो हिकु वाइदो थियल आहे न। तोखे पंहिंजो बणाईंदुसि। जी यादि आहे कुझु वाइदो वफ़ा थींदो तॾहिं जॾहिं मां ज़िंदा हूंदसि। तुंहिंजी ज़िंदगी जी ज़मानत मां तो खणा कुझु ये मुंहिंजो तोसां वाइदो आहे। वाइदा उहे कर जेके पाड़े सघीं। मां तुंहिंजे पहिरें ई वाइदे ते एतबार करे घरां निकिती हुयसि ऐं उन ॾींहं खां वठी सूर पीछो ई नथा छॾनि। जंहिं मंज़िल तरफ़ असां कदम वधायो आहे न उते पीड़ाउनि खां सवा ॿियो कुझु कोन्हे। त पोइ बस तूं एतिरो चई छॾ त कुंज तूं मौत जे तरफ़ हली वञ त मां अखियूं बूटे मौत जी तरफ़ हली वेंदसि छो त मां वाइदो वफ़ा करण लाइ निकिती आहियां ऐं इहो पंहिंजे दिलि में पक्को इरादो कयो आहे त तोखे कंहिं बि मोड़ ते मायूस न कंदसि। जे हाणे तव्हांजी ख़ुशी इन में ई आहे त मूंखे मौत तरफ़ धिकियो वञे त मां वञण लाइ तयारु आहियां। हिकु अर्ज़ु कंदसि त मूंखे रुख़सती महल कफन वारे लिबास में ओढ़ियो वञे। जित प्यार ते पहरा
छा ईअं थी सघे थो त मां पंहिंजी ज़िंदगीअ खे मौत जो लिबास पाए अलविदा कयो। कुंवार त तुंहिंजी बणिजी न सघियसि, पोइ छा इहो बि हक़ न आहे तूं पंहिंजे हथनि सां मुंहिंजे कफन जा बंद ॿधी मुंहिंजी मयत खे मुंहिंजे माइटनि जे हवाले करी। जंहिं वजूद मां तूं रूह खे परवास करण जो हुकुम ॾेई रही आहे, उन वजूद में हिकु ॿियो रूह वाइरो करे वेही रहे पियो। छा तूं इन गुनाह जी मर्तकब थींदी जिथे हिकु जान जे बदिरां ॿ रूह परवास कनि? तव्हां सही पिया चओ रहिस। मंसूर खान खे शिकस्त ॾियणु नामुमकिन। सिर्फ एतिरो न रज़न, पर हू धारे खे पंहिंजो करण जो फन खूब ॼाणे थो। रहिस, मां पंहिंजी ज़िंदगी में पंहिंजे सौट खां वधीक नालाइक ऐं बेवकूफ़ माण्हू न आहे ॾिठो। उहो त छा, पर उनखे एतिरो त कंट्रोल कयईं ऐं पंहिंजी मुट्ठी में बंदि करे छॾियईं जो हू ॻाल्हाइण खां ई कासिर रहिजी वियो, ॼण को गूंगो सिफ़त थी हुजे। बाबा वॾो बिठड़ो माण्हू आहे। अहिड़ा तो माण्हुनि खे ॻोल्हे जो हुजूमनि जा हुजूम हुनजे गॾु आहिनि ऐं उनखे पंहिंजो मुर्शिद करे था मञनि। कॾहिं मुराद जहिड़ो माण्हू बि मंसूर खान जे साम्हूं मेण थी वञे ऐं उनखे मुर्शिद करे मञे त ॿियनि ते कहिड़ी मयार आहे? बाबा इन मंसूर खान जे गुरनि पंधनि बेचरनि इन गिदड़ वारनि चालाकियुनि खां मां खूब वाक़ुफ़ आहियां। तव्हां हिन ॻाल्हि खे छॾियो, बाबा हासिल मतिलब मूंखे ॿुधायो। ॿियो ख़बर त तव्हां पंहिंजी छोकिरीअ खे वठी आया हो या अञा ॻाल्हियूं हलनि थियूं? राति जो वाइदो कयो अथई त वठी वञ। बाबा मां चयोमांव वॾो उस्ताद माण्हू आहे। हाणे इहा जेका तव्हांजी राति आहे न, राति खां पोइ ॾींहुं, ॾींहं खां पोइ हफ़्ता, हफ़्तनि खां पोइ महीना, वरिह लॻी वेंदा। ॾिसजो पाण, तव्हां न मंसूर खान जे दर ते जुतियूं घसाए घसाए थकिजी पवंदव। ॾिसजो थींदो कुझु बि कोन। अॼु राति मां तव्हां सां वाइदो थो कयां त छोकिरी मां वठी ईंदुसि। जेकॾहिं मंसूर खान छोकिरी मुंहिंजे हवाले न कई त मुंहिंजो तव्हां सां वाइदो आहे त मां पंहिंजा शापर तव्हांजे साम्हूं लाराईंदुसि। जे तव्हां छोकिरी वठी आया हो त शाहनवाज़ तव्हांखे ॿिन्ही हथनि सां सलाम कंदो। ॾिसूं था असां मां तोसां ज़िंदगी गुज़ारण जो वाइदो कयो आहे ऐं इहो वाइदो वफ़ा थियो थो। तुंहिंजी ज़िंदगी त मूंखे पंहिंजी ज़िंदगी खां वधीक अज़ीज़ आहे। पोइ मां पंहिंजी ज़िंदगी खे मौत तरफ़ कीअं धकींदुसि? जेकॾहिं मां चाहियां न त तोखे कोर्ट में पेश करे उते तोसां निकाह करे सॼी ज़िंदगी लाइ पंहिंजे घर में विहारे सघां थो। ऐं तुंहिंजा सौट ऐं तुंहिंजा भाउ मुंहिंजो कुझु बि बिगाड़े नथा सघनि, पर पोइ तोखे पंहिंजे घर खे सॼी ज़िंदगीअ लाइ विसारणो पवंदो ऐं इहो ॾुख तोखे सॼी ज़िंदगी सॼी ख़ुशियुनि खां महरूम रखंदो। ऐं मां नथो चाहियां त जॾहिं असां ॿिन्ही जो निकाह थिए त तुंहिंजी ज़िंदगी जो को ॾुख या ख़ौफ़ बाक़ी रहे। इन करे तोखे थोरी हिमत सां कमु वठणो पवंदो। पोइ तुंहिंजी ज़िंदगी मां ॾुखनि ऐं ख़ौफ़ खे हमेशह लाइ बजाए कढंदुसि। तव्हां जेको सोचो आहे बहितर ई सोचो आहे। मां वापसि वञण लाइ तयारु आहियां, पर मां हिकु ॻाल्हि ज़रूरु कंदसि त मुंहिंजे वापसि वञण ते मुंहिंजे आज़ादी खे पेरा लॻी वेंदा ऐं उन खां पोइ मां तव्हांजे लाइ कुझु बि न करे सघां ऐं तव्हांजे अखियुनि जे साम्हूं मां ॿिए कंहिंजी थी वञा त मूंखे माफ़ करे छॾिजो।
मां सब समझा तो असांजे गैरतमंद माशरे में औरत केतरी कमजोर आहे, पर पोइ भी मां तोखे हासिल करण जी पूरी पूरी कोशिश कंदुसि, पर जेकॾहिं मां नाकाम थी वञा त पोइ मूंखे माफ़ करे छॾिजां, माफ़ करे छॾिजां। बुढ़ो पान के काबू खान तो समझी। अरे मंसूर खान पंहिंजी अंगरनि ते तोखे बांदर जी नचाए थो। बाबा तोखे त मुंहिंजी तबियत जी ख़बर आहे त सॼो ॻोठ मूंखे गंद जो ढेर सम्झंदो आहे। खबर आ तोखां वधीक तबियत में ॿियो गंदो केर बि न आहे। बस हाणे वधीक ताप न कर बाबा। ठाप कोन थो कयां, इहो तो सोचां त तो जहिड़े गंद खे मंसूर खान धोई कीअं साफ़ कयो आहे। मंसूर खान ॻाल्हियुनि जो जादूगर आहे बाबा, जादूगर। तूं इन जादूगर जे साम्हूं मूंखे वठी हल त ॾिस मंसूर खान खे कीअं थो पपटियूं पढ़ायां। बाबा तोखां ऐं असां खां वधीक रहज़न ॻाल्हियुनि जो गहीर आहे। पोइ उनखे बि मंसूर खान ईअं थो पटे ज़मीन ते उछले जो सोट जा बि लोंदड़ीअ मां ठकाव निकिरी विया। ऐं अॻिते ॻाल्हाइण जे लाइ सोट खे का वाट ई न पई मिले। त पोइ उते कहिड़ो तव्हां चोमूं करे हिते पहुता आहियो। वरी राति बींदासीं। राति बि तव्हांजे मुंहं ते टांगी घुमाए तव्हांखे रवानो कंदो। बाबा इहा जेका बकवास तूं मुंहिंजे साम्हूं थो करीं, जेकॾहिं सोट जे साम्हूं कई न दुनाली सिधी सीने वारी। पुट जेकॾहिं तव्हांखे दुनाली हलाइण जो एॾो शौक़ु आहे वञी मंसूर खान जे सीने ते हलायो। बाक़ी अहिड़े ढगे वारा तारा खोले मुंहिंजे न ॾिस। पुट अंग्रेजनि खां वठी मां ई तोखे हलणु सेखारियो आहे। मूंखे ख़बर आहे तूं केतिरो कंधार आहीं। पोइ तो कहिड़ो फ़ैसिलो कयो आहे? हितां वञण जो। इहे न चओ त वापसि अचण जो फ़ैसिलो कयो आहे। इहे क़िस्मत जा खेल आहिनि। कहिड़ा पखी आख़िरे तरफ़ मोटनि था ऐं कहिड़ा पखी शिकारनि जे पेट जो खाज बणिजी वञनि था। तोखे असां कंहिंजो बि खाद बणजण न ॾींदासीं। जहिड़ी तरह तोखे हितां अलविदा कंदासीं तहिड़ी शान और शौक़त सां तोखे ॿीहर हिते वठी ईंदासीं। हितां तूं महिमान बणिजी वेंदीअ ऐं वापसि घर जी मालिकियाणी थी वेंदीअ। खुदा करे त ईअं ई थिए, पर कॾहिं बि मुरझायल गुल टिड़ंदा न आहिनि। अदा जेकॾहिं रेस मंसूर खान रहज़न वारनि सां ॻाल्हियूं करणु चाहे थो त पोइ तव्हां उन्हनि सां ॻाल्हियूं कंदो? जेकॾहिं मंसूर खान विच में अचे थो न त पोइ ॻाल्हियूं ज़रूर कंदासीं। अदा हू ॻाल्हियुनि में पहिरीं घुर अदीअ जी कंदा त पोइ ॿुधायो तव्हां अदी उन्हनि खे ॾींदो? इहे उन वक़्त जूं ॻाल्हियूं न। हींअर तव्हां इहे ॻाल्हियूं सोचे पंहिंजे मथे जो सूर छो था वधायो? उहो इन करे अदा जो तव्हां कॾहिं बि मंसूर खान खे जवाब न ॾेई सघंदो। अदी सूरनि में अची वेंदी। हिकु त असांजे विच में ॻाल्हियूं थींदियूं कोन, पर जेकॾहिं असांजे विच में ॻाल्हियूं थियूं बि त बि असां पाण में निबिरी कोन सघंदासीं। थी सघे थो त ॻाल्हियुनि में राज़ी थी वञो, छो त तव्हां मंसूर खान खां कंध कोन कढराईंदो। मां इहा ॻाल्हि मञा थो त मां मंसूर खान खां कंध कढराए कोन सघंदुसि ऐं हू मूंखे दुश्मननि जे अॻियां झुकाईंदो, पर आख़िर केतिरो झुकाईंदो? ओतिरो झुकाईंदो जेतिरी मूं में सहप हूंदी न। जेकॾहिं वधीक झुकाईंदो न त मां हंधा हंधा टुटी पवंदुसि ऐं रहज़न वारा असांजे अॻियां 4 आना बि कोन झुकंदा। पोइ मंसूर खान सॼो वज़न असांजे मथां त कोन रखंदो। इहा ॻाल्हि बि आहे अदा। खुदा कंदो त मंसूर खान हद खां वधीक असांखे ॻाल्हियुनि में मजबूर न कंदो। कुंज हू अची विया आहे। पोइ छा मूंखे हलणो पवंदो? बेटा मंसूर न्याणी उदास आहे। छा अॼोकी राति हिते नथी रही सघे? कॾहिं कॾहिं वक़्त ऐं हालात एतिरा त उलझी वेंदा आहिनि जो माण्हू उन वक़्त जी कुन मां निकिरण जी घणी ई कोशिश कंदो आहे, पर उनजा सभु हीला वसीला ज़ोर बेकार वेंदा आहिनि। हू माण्हू पंहिंजे रब साईं खां इहा ई दुआ घुरंदो आहे
त ही वक़्तु सॼी ज़िंदगी लाइ उते ई थमिजी पर उन वक़्तु ई उनखे इहो महसूसु थींदो आहे त वक़्त जी दौरुनि जे अहसासनि ऐं अरमाननि खां वधीक तेज़ आहे जो अञा उन जा जज़्बा जवान थींदा आहिनि त वक़्तु उन जे जिस्म जो समूरो मांस रोड़े उन जे वजूद खे बोड़ो चूर करे छॾींदो आहे ऐं इहो समूरो वक़्तु आहे साईं अख चिंब में ई गुज़री थो वञे ऐं इन ज़ालिम वक़्ती दौर सां असां कॾहिं बि पुॼी न सघंदासीं हज़ार कोशिशनि जे बावजूद बि वक़्तु उनखे थकाए छॾे थो पोइ हू पंहिंजा समूरा अरमान पंहिंजे हिन दिल में दॿाए दफ़न करे छॾे त मां हिन ईंदड़ वक़्त खे कीअं थो मोटाए सघां जेको राकास बणिजी मुंहिंजे दर तक पहुची वियो आहे बसि हाणे खन पल बचियो आहे मां वञा थो वञी उन्हनि खे तरसां थो तूं हिन अभागण खे दिलासो ॾे जेका बेरहम वक़्त जे अॻियां पंहिंजो सभु कुझु विञाए वेठी आहे घुरायो मंसूर खान असांखे अञा घणो इंतज़ार कराईंदव असांखे वापसि बि वञिणो आहे बाबा ॾे नियापो कयो आहे बाबा अचण वारो हूंदो मां ॾिसी थो अचांसि मंसूर खान हर हीला हलाईंदो हर हरबा इस्तेमालु कंदो छोकिरी खे हिते रहण जे लाइ पर असांजी हिकिड़ी शर्त हूंदी छोकिरी वापसि कर बसि जॾहिं हू नसीहतुनि जा दास्तान खोले थो त पोइ हुनखे केरु मुंहुं ॾींदो असां उन्ही खे ॿिए तरफ़ वञण ई न ॾींदासीं पर इहा रिट लॻाए छॾींदासीं त छोकिरी खे हर हाल में हिते वठी अचो बसि अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम वालेकुम सलाम शाबाश हुजे इहे दर हिननि खे वेहण लाइ बि कोन चए थी असां हिते वेहण कोन आया आहियूं छोकिरी असांखे वापसि ॾियो त असां निकिरूं ईअं कीअं थींदो राजा न गॾे ते आया आहे मानी न सही पर चांहि त ज़रूरु पीअणी पवंदी असां दुश्मन जे दर जो पाणी बि न आहियूं पीअंदा ऐं तूं चांहि जी ॻाल्हि थो करे हिन जो मतिलबु त अञा कावड़ तव्हांजी दिलनि मां न आहिनि ऐं इहा ई कावड़ छोकिरी जी मौत जो सबबु बणिजी सघे थी जॾहिं त असां भले साईं खे गवाह करे उन मथां हिक ॿिए खे कसम ॾेई चुका आहियूं ऐं हाणे जेसीं ताईं तव्हांजी कावड़ ख़तमु नथी थिए त छोकिरी तव्हांजे हवाले कोन कंदुसि ठीकु आहे तव्हां करायो चाहे असां वेहूं था पोइ ई मां पंहिंजी भेण खे हितां वठी ईंदुसि वे बाबा वे ककर इधर चांहि जो बंदोबस्तु कर भला ॾियो त ख़बर हिते घणा ॾींहं असांखे वांदो वेहणो पवंदो हाशिम उहा त तुंहिंजे सोट खे ख़बर हूंदी जंहिं कम लाइ आया आहियूं मिठल पहिरियां उहो ई करणु घुरिजे जॾहिं हिते सुठो खाधो ऐं रहाइश इज़त मिले थी पोइ अजाई तकड़ असां छो कयूं जेकॾहिं मुफ़्त जो घणो खाधोसीं न हाज़मो ई ख़राब थी पवंदो शफ़ीक हा शफ़ीक हाशिम सही पियो चवे हाशिम आहे बादशाह माण्हू पर शींहं हुड़स आहे ऐं असां आहियूं कंगला चऊं था जंहिं वक़्तु ज़रूरत पए उन वक़्तु असां ॿाहिरि निकिरूं इहा बि तुंहिंजी सही ॻाल्हि आहे हैदर हिकिड़ी असांजी तस्वीर कढ ऐं इन मीर जाफ़र ॾे उमान त हू कीअं चवंदो आहे त रहज़न वारा नांग आहिनि न न फोटू जी का ज़रूरत न आहे रहज़न न थोरो खिल बि सही यार हर वक़्तु कावड़ मुंहुं ते नाहे ठहंदो ककर तूं बि थोरो मुस्कुराए ॾिस थी वियो बाबा साईं हैदर इहा तस्वीर हींअर जो हींअर मीर जाफ़र ॾे व्हाट्सएप असुल में असां हिते तस्वीरूं कढाइण कोन आया आहियूं मंसूर खान हीअ असांजी हिकिड़ी यादगार आहे यार कहिड़ी ख़बर त सुभाणे असां हुजूं या न हुजूं जेकॾहिं न ईअं ई असां में सदाईं प्यार मोहबत ऐं क़ुर्ब हुजे न त दिलि में नफ़रतूं जनम ई न वठनि जिन नफ़रतुनि खे असां पाण फूकूं ॾींदा आहियूं हाणे इहे नफ़रतूं ख़तमु थी वयूं ऐं ॿीहर जनम न वठंदियूं बसि तव्हां आदीअ खे वठी अचो त असां वञूं ककर छा ईअं नथो थी सघे त अॼोकी राति तव्हां खे हिते रहण जी इजाज़त मंसूर खान हाणे इहो न सोचियो
इहो हरगिज़ न थींदो त असां छोकिरी खे हिकु राति ॿी हिते रहण ॾींदासीं। राधन पंहिंजी दिलि मथां हथ रखी ॾिस, जेकॾहिं तोखे मौत जो ख़ौफ़ तारी थी वियो त छा तूं उहा पनाहगाह छॾींदे जिथे तूं पंहिंजो पाण खे महफ़ूज़ सम्झे? न, कॾहिं बि न। त पोइ हिकु मासूम छोकिरी राति जो उन पनाहगाह मां कीअं निकिरणु चाहींदी? मां उन मथां ज़ोर ज़बरदस्ती त नथो करे सघां। हाँ गोरी, मूंखे अॼु राति सुकून बि तॾहिं मिलंदो ऐं निंड बि तॾहिं ईंदी जॾहिं ककर हिते छोरी खे वठी ईंदो ऐं उनखे मां पंहिंजी अखियुनि सां ॾिसंदुसि। हिन महिल त तूं न्याणीअ खे मारण लाइ आतो आहीं, पर जॾहिं न न्याणीअ खे तूं मारियो त तुंहिंजो सुकून सॼी ज़िंदगीअ लाइ ख़राब थी वेंदो ऐं राति जो तोखे उन मासूम न्याणी जूं आहूं ऐं दाहूं ॿुधण में ईंदियूं। तूं सॼो ॾोह मूं ते थी ॾी, ॼण छोकिरी जे मारण जे पोयां मां ई आहियां, पर इहो कमु मां न, इहो छोरो ककर ऐं राधन कंदा। जंहिं बि इहो ज़ुल्म कयो न, उनखे मां ॾींहं क़यामत ताईं बख़्श कोन कंदसि। मां तुंहिंजे मथां ज़ोर कोन रखंदुसि त कंहिंखे माफ़ कर ऐं न की माफ़ कर। मंसूर खान, तव्हां भले साईं जी ॻाल्हि कई हुई, असां उन ते हथ रखी कसम खणण लाइ तयारु आहियूं त छोकिरी खे ज़िंदगी जी अमान ॾिनी वेंदी। तव्हां असांजी ज़बान मथां एतबार करे असां खां भरोसो खटे वरितो हुयो, पर तव्हां मुसलसल छोकिरी खे असांजे हवाले करण खां नकायो पिया। इन मां असां छा सम्झूं त खोट तव्हांजी दिलि में आहे या असांजी दिलि में? असांखां भरोसो वठो, छोकिरी असांजे हवाले कयो, वधीक ॻाल्हियुनि खे छॾियो। छोकिरी मां तव्हांजे हवाले कयां थो, इन ई भरोसे ते त तव्हां ना ई उनखे मारींदो ऐं ना ई उनखे हिरासां कंदो। बाक़ी मुराद वारनि जे ऐं तव्हांजे विच में ॻाल्हियूं ज़रूरु कराईंदुसि। मां सुभाणे ई मुराद वारनि ॾांहुं वञा थो ऐं उन्हनि खे ॻाल्हियुनि लाइ राज़ी कयां थो। मूंखे पूरी उमेद आहे त हू मूंखे इनकार कोन कंदा। जॾहिं तव्हां मुराद वारनि खे ॻाल्हियुनि लाइ राज़ी कंदव असां हलियाईंदासीं, पर जेकॾहिं तव्हां ककर जी ज़ाल खे वापसि करण में नाकाम वयो पोइ असां आज़ाद आहियूं। उहो बि इन शर्त ते त जेकॾहिं तव्हां ॾोही निकितव त तव्हांखे बि हेठि झुकणो ऐं मुराद वारनि खे बि थोरो हेठि थियणो पवंदो। पर जेकॾहिं हर को ईअं ई खड़ो हूंदो त पोइ ॻाल्हियूं कॾहिं बि कान निकिरंदियूं ऐं ना ई मसइले जो को हल निकिरंदो। असां तव्हांजे अॻियां हथियार फिटा करे चुका आहियूं, हाणे ॾिसणो इहो आहे त मुराद वारा हथियार फिटो कनि था या न। भलाई थी, हाणे तव्हां थोरी देरि इंतज़ारु कयो त मां छोकिरी खे वठी अचां। शुक्र थियो जो मञे वरिता आहिनि, बाक़ी मूंखे त लॻे पियो त अॼु राति बि मंसूर खान जी इहा ॻाड़ी हाणे असांखे ॿुधणी पवंदी। छा कुंज, तूं तयार आहीं? छा हिनखे हिकु राति रहण जी बि मोहलत न मिली? अमा साईं, हाणे हिन खे हितां वञणो ई आहे, पोइ छा हिकु राति ते रहण सां हिनजो दिली सुकून मोटींदो? पर इहा सॼी राति बि हिनजी सोचुनि ऐं ख़ौफ़ में गुज़रंदो। हिनजी सोच ऐं हिनजो ख़ौफ़ तेसि ताईं न वेंदो जेसि ताईं पंहिंजे भाइरनि ऐं सौटनि जे साम्हूं न ईंदी। छा हू हिनखे को नुक़सान त न पहुचाईंदा? न मां साईं, मां सिर्फ़ु उन्हनि खां न इहो वाइदो वरितो आहे, पर उन्हनि खे दिली तौर ते बि मुतमइन करे छॾियो आहे त हू कॾहिं बि हाणे कुंज खे हिरासां करण जी कोशिशि न कंदा। अमा साईं, हाणे मूंखे इजाज़त ॾियो ऐं हिन मुलाक़ात खे मुंहिंजी आख़िरी मुलाक़ात सम्झो। तूं बार बार मिलंदीअ ऐं हिन घर जी मालिकियाणी थी वेंदीअ, पोइ तूं इन मोकिलाणीअ खे आख़िरी मोकिलाणी छो पई चवीं? तोसां न सिर्फ़ु मंसूर बाबा वाइदो कयो आहे, पर मां बि वाइदो थी कयां त हिन ज़िंदगीअ में जेकॾहिं का बि कुंवार मंसूर बाबा जी थी त उहा तूं हूंदी। न त मंसूर बाबा सॼी उमिरि कुंवारो वेठो हूंदो। इहो मुंहिंजो फ़ैसिलो आहे।
तव्हां परेशान न थियो, अलाह साईं बहितर कंदो, अलाह साईं बहितर कंदो। सोप सीरियल डोलाव हाणे तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।